सिंधी थाट्स क्लास 7th जी मैथमेटिक्स जो 6th यूनिट है डायरेक्ट एंड इनवर्स। गुज़िरियल वीडियो के अंदर असी वर्क एंड टाइम के डिस्कस कयोसीं, उन जा एग्जांपल्स पढ़ियासीं ऐं हिन एक्सरसाइज में यानी 6.3 एक्सरसाइज में पहिरियों हिसाब भी उन में हल कियो हुयोसीं। हाणे असांजो हिसाब नंबर ॿियों आहे, असां पढ़ंदासीं हिनखे सॉल्व कंदासीं। इफ 6 लेबर्स कंप्लीट अ वर्क इन 10 days, जेकॾहिं 6 मज़दूर 10 ॾींहंनि में कमु पूरो कनि था त चए तो हाउ मेनी लेबर्स आर रिक्वायर्ड टू कंप्लीट द सेम वर्क इन 15 days। हाणे ॾिसो चए तो ॿ शयूं आहिनि, लेबर ऐं ॿियो असां वटि छा आहे डेज़। डेज़ कयोसीं हिनखे लेबर्स। लेबर्स घणा आहिनि 6, त घणा ॾींहं था वठनि 10। अगरि 15 ॾींहंनि में असांखे घणा लेबर्स खपनि, ठीकु आहे, रिपीट थो कयां त 6 मज़दूर हिकिड़ो कमु मुकमल कनि था 10 ॾींहंनि में। केतिरा मज़दूर खपनि साॻियो कमु मुकमल कराइण जे लाइ 15 ॾींहंनि में? त यादि रखी छॾियो त 6 मज़दूर अगरि 10 ॾींहंनि में था कमु कनि, हाणे कमु साॻियो ई आहे, यानी ॾिसो कमु न वधियो आहे, त अगरि तव्हां ॾींहं वधायो था इन जो मतिलबु आहे त तव्हां मज़दूर खुटाइण चाहियो था, यानी चओ था त मज़दूर भले खुटनि ऐं ॾींहं वधनि। छो? असां कंहिं इहो सम्झोसीं त चए थो कमु साॻियो आहे, साॻियो ई कमु आहे न, त मूंखे अंदाज़ो थी वियो त हे मज़दूर खुटाईंदो, छो त मज़दूर वधाईंदो त ॾींहं घटिजी वञनि, इन जे करे हे मज़दूर खुटाईंदो। यानी असांखे ख़बर पई त हे असांजो छा आहे, इनडायरेक्ट आहे। 6 मज़दूर 10 ॾींहंनि में, त 15 ॾींहंनि में असांखे घटि मज़दूरनि जो तादाद घुर्बल हूंदो आहे। अचो हिन जी डेटा ठाहियूं था x, पोइ उन सां जेको अहिड़ो आहे 6, पोइ असां ॾींदासीं 10, पोइ 15। अचो x के सां लिंक थी करे 15 सां, ऐं विचां पाण में छा कंदा आहियूं बाबा, ज़रब। ठीकु आहे, 3 पंजा 15, 2 पंजा 10, 1 टका 2 टका 6, यानी ख़बर पई त x इज़ इक्वल टू 4, यानी 4 मज़दूर हुजनि त इहो साॻियो ई कमु 15 ॾींहं हलंदो, ऐं असांजो इनडायरेक्ट आहे। ऐं मां तव्हांखे चयो आहे त कमाल सिर्फ़ु हिते आहे त तव्हां एरोज़ ॾेई वञो ऐं उनखे जज करे वञो त आया हे डायरेक्ट आहे या इनडायरेक्ट आहे। हाणे हलूं था 3 नंबर एग्जांपल जे तरफ़। हाणे ॾिसो हे जेको 3 नंबर एग्जांपल आहे न बाबा, मां पढ़ां थो, पढ़ां बि थो, हल बि कयां थो। तव्हां हिकिड़ो कमु कजो, जॾहिं मां पढ़ी मुकमल कयां न, तव्हां हिन वीडियो खे पास करे हिनखे कापीअ ते हल करे ज़रूरु ॾिसो त तव्हांखे ॻाल्हि सम्झ में आई आहे या न। ॾिसो चए थो जेकॾहिं 5 वर्कर हिकिड़ो कमु मुकमल कनि था 8 ॾींहंनि में। घणा वर्कर? 5 वर्कर हिकिड़ो। if 5 workers can complete a work in 8 days, how many workers are required to complete the same work in 4 days? ॾिसो था, same work in 4 days। हाणे जो डेटा ठाहियो वर्कर्स ऐं उन खां पोइ डेज़। 5 वर्कर साॻियो ई कमु 8 ॾींहंनि में कनि था। हाणे तव्हां ॾींहं खुटायो था, कमु साॻियो आहे, ॾींहं खुटाईंदा था वञो, इन जो मतिलबु आहे त तव्हां छा था चाहियो त बाबा भले मज़दूर वधनि पर ॾींहं खुटनि, छो त कमु साॻियो आहे न। हाणे इन कंडीशन में तव्हां ॿुधायो त हे डायरेक्ट आहे या इनडायरेक्ट आहे। ॾिसो ॾींहं खुटाया अथव त मज़दूर छा थी वेंदा या वर्कर छा थी वेंदा, वधी वेंदा ऑटोमेटिकली। ज़ाहिरी ॻाल्हि आहे त 8 ॾींहंनि में 4 कया आहिनि त हिन में मज़दूर असांजा वधंदा, तॾहिं इहो साॻियो ई कमु 4 ॾींहंनि में तव्हांखे करे मिलंदो। इहा कंडीशन असांजे साम्हूं आई त हिन जो मतिलबु छा आहे त हे असांजो इनडायरेक्ट प्रोपोर्शन आहे। हाणे जॾहिं एरोज़ ॾेई वियासीं त एरो ॾियण खां पोइ असांजो कमु तमामु थोरो हूंदो आहे, त डेटा ठाहियो। एरो जाते आहिनि, मिसाल एरो शुरू थो थिए x, पोइ 5, प्रोपोर्शन जी निशानी, पोइ 8, पोइ 4। x के सां आहे चैन सां, हे ॿ पाण में छा थींदा, ज़रब थींदा। अचो 1 चौंक 2 चौंक 8, 2 पंजा 10, त x बराबरि आहे 10 ते। हाणे तव्हां हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि नोट कई हूंदी त हिननि छा कयो, 50% डेज़ घटाया, अधु ते अधु ॾींहं खुटाया अथऊं, त वरी अधु ते अधु मज़दूर वधी विया आहिनि, यानी 10 थी विया आहिनि। हिन मज़दूर वधिया आहिनि 10 में, हिन अगरि ॾींहं जेको आहे अधु में खुटाया आहिनि। बहरहाल हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे, नंढियूं शयूं जॾहिं तव्हां प्रैक्टिस कंदव न ऐं टेस्टूं ॾींदव त तव्हांखे हे शयूं क्लिक थियण लॻंदियूं, पर उन माण्हू खे क्लिक थींदियूं जेको प्रैक्टिस कंदो अचे। ईअं न आहे त अचानक सां बसि वेठो अधु ॻणींदो अचे ऐं टेस्ट में कमु ख़राब करे अचे। हाणे 3 नंबर एग्जांपल असां जॾहिं बोर्ड ते हल कयोसीं, हाणे तव्हां सभिनि जे साम्हूं 4थो नंबर एग्जांपल आहे। हाणे 4थो नंबर एग्जांपल तमामु सिंपल आहे, मां बोर्ड ते हल न कंदुमि, तव्हां हिनखे ॾिसो। 4थो नंबर आहे, चए थो इफ 3 masons construct a wall in 4 days,
जेकॾहिं 3 ओस्ता हिकिड़ी भित 4 ॾींहंनि में था ठाहिनि, in how many days 5 such masons can construct the wall? केतिरनि ॾींहंनि में अहिड़ा 5 ओस्ता हिकिड़ी भित कंस्ट्रक्ट करे सघनि था? इंशाल्लाह इहो तव्हां ज़रूर प्रैक्टिस बि कंदव, इन ते थोरी पाण हल बि कंदव। हाणे असां बोर्ड ते 5 नंबर हिसाब हल कंदासीं। हाणे 5 नंबर एग्जांपल असांजे साम्हूं आहे, इफ 5 men complete 1/3, 1/3 कीअं कंदासीं बाबा? 1/3 ऑफ वर्क। 5 माण्हू 1/3 एतिरो कमु कनि था। तो how much work will be completed by 7 men in same time? यानी ॾिसो, चए थो साॻे वक़्त में केतिरो कमु निकिरी वेंदो अगरि तव्हां 7 माण्हू ॾियो। हाणे अचो, असां मेन कहिड़ा आहिनि? 5। त ॿियो असांखे छा थो मिले? वर्क। वर्क घणो थो थिए? 1/3। हाणे तव्हां माण्हू वधायो था, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जॾहिं तव्हां माण्हू वधायो था साॻे ई वक़्त में, ठीकु आहे न? ॾिसो वक़्त बि त साॻियो आहे न। तव्हां हेतिरा माण्हू रखो पिया त हेतिरो कमु पियो थिए। चओ था साॻे वक़्त में मां माण्हू थो वधायां, त ऑटोमेटिकली असांजो दिमाग़ कमु करे थो, त वर्क बि त वधंदो न। वर्क जो रेशो, कम जो रेशो बि त वधी वेंदो न ऑटोमेटिकली। सो बहरहाल असां हिनखे था ॾियूं हिते x। हाणे असांखे छो त अंदाज़ो थी चुको आहे त असांजो जवाबु जेको आहे, हिसाब जेको आहे उहो डायरेक्ट आहे, त असां छा कयोसीं? हिनखे एरो हिकिड़ी साइड ते ॾिनासीं। ठीकु। हाणे अचो 7 पोइ 5 पोइ x पोइ 1/3। अचो x के सां लिंक थी करे 5 सां x लिखी करे ॾींदासीं 5। हे मथियां पाण में ज़रब कंदासीं 1/3। ठीकु आहे। हाणे हे रिड्यूस नथो थिए, असां हिनखे छा कंदासीं? 1 7 7, 3 साॻा ई हेठों। हे हिन जो अपान में आहे, वंड हिन तां कंदासीं त वंड 5, यानी 7/3 वंडिया 5। हेठों 1 हूंदो आहे, जंहिं जॻह कोई बि हेठों वांगुरु न हुजे त। हाणे डिवाइड खे छा में कन्वर्ट कंदासीं बाबा? ज़रब में। हिनखे रेसिप्रोकल कंदासीं। ॾिसो 1 7 7, 5 टका 15। त छा जवाब आयो असांजो बाबा? 7/15। इहो ई हिन जो किताब में बि जवाब आहे। सो अहिड़े तरीक़े सां असां हिनखे हल कंदासीं। हाणे ॾिसो, मूं तव्हांखे प्रैक्टिस कराई आहे, काफ़ी हिसाब बि जेको आहे असां हल कया आहिनि, एग्जांपल्स हल कया आहिनि। हाणे लास्ट 2 एग्जांपल्स तव्हांजे साम्हूं आहिनि। वेरी ईज़ी आहिनि। अगरि तव्हां हिनजी प्रैक्टिस कई आहे, सम्झो आहे, त तव्हां ज़रूरु हिनखे हल कंदव। बाक़ी अगरि तव्हां हल नथा थियनि, ॾुखिया आहिनि, प्रैक्टिस बि कयो था, जवाब मैच नथा थियनि, कमेंट सेक्शन में असांखे ॿुधाईंदो। इंशाल्लाह इहे बि असां हल कराए वठंदासीं, कोई मसइलो न आहे। 6 ऐं 7 6.3 एक्सरसाइज। इंशाल्लाह वरी मिलंदासीं नई क्लास में नई टॉपिक सां गॾु। तेसिताईं गॾिजो सिंधी थाट सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।